अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापड़ जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बढ़ंदी रहे दोस्तों। बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। हीअ वीडियो सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे ऐं बहितरीनु वीडियो खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थी चुका आहियूं। त वीडियो मुकमल ॾिसंदा कयो दोस्तों, ताकी तव्हांखे हर अपडेट जी ख़बर बर वक़्तु पइजी सघे दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज ख़ान जो भाउ शाहनवाज़ ख़ान जेको आहे त उन पंहिंजी हार मञी छॾी आहे ऐं उन कमदार खे चयो आहे त बालाज ख़ान जीअं मूंसां ठहण जी करे उन सां ॻाल्हाए त मां उन सां ठहणु चाहियां थो, मां हिते वधीक क़ैद काटे नथो सघां दोस्तों। ऐं उन कमदार उनखे चयो त बालाज ख़ान सिर्फ़ु इहो थो चाहे त केर बि माना कंधु खणी मुंहिंजे साम्हूं न अचे। कंधु बालाज ख़ान जा जंहिंजे आॾो झुकियल रहंदा त बालाज ख़ान उनजो आहे ऐं उनजो छपर छांव थींदो। बालाज जे आॾो केर बि कंधु खणंदो पोइ उनजो खणी सॻो पीउ या भाउ हुजे त उनजो कंधु बि बालाज ख़ान भञी विझंदो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जे कमदार उनखे चयो त ग़रीबनि जे लाइ ई क़ैद ठहियो आहे, तव्हां अमीरनि जे लाइ न, तव्हां भोतारनि जे लाइ न, पर तव्हां भोतार पंहिंजा पाण दुश्मन आहियो, तंहिंजे करे सरदार बालाज ख़ान तव्हांखे क़ैद में रखियो आहे। मां बालाज ख़ान सां ॻाल्हि कंदुसि ऐं तव्हांखे जल्द हितां कढण जी कोशिशि कंदुसि। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हांखे ॾसींदा हलूं त नूरल जा इल्ज़ाम जेको अञा बि माना घटिजा न, अञा जेको त नूरल जा इल्ज़ाम जेको राबेल जे मथां लॻंदा रहनि था दोस्तों। ऐं मल्हार जेको आहे त नूरल सां पंहिंजे पीउ सां तपी वञे थो त तूं माना बालाज ख़ान जा इल्ज़ाम जेको आहे त राबेल ते न हण त ठीकु आहे, छो त असांखे हू संग हिकु त ॾियनि नथा, ॿियो त तूं हुन ते इल्ज़ाम हणंदे त हू वेतर मछिड़िजी पवंदा। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शेरदिल ऐं रावल जी हिकु ॿी मुलाक़ात थी चुकी आहे दोस्तों। ऐं रावल जो चवणु आहे त शेरदिल जेको माना बालाज ऐं मंठार मुंहिंजा दुश्मन आहिनि, तूं उन्हनि जा के वाठा साठा मार वञी, बाक़ी तूं माना उन्हनि ॿिनि ते वार न कजांइ। जेकॾहिं उन्हनि ॿिनि ते कंहिं बि वार कयो ऐं मां उन्हनि खे माना सज़ा न ॾेई सघियुसि त मां कंहिंखे माफ़ु न कंदुसि। ऐं शेरदिल चवणु लॻो त हू मुंहिंजा दुश्मन आहिनि ऐं मुंहिंजे वर चढ़ त मां उन्हनि खे न छॾींदुसि। ऐं रावल उनखे चवणु लॻो तूं मुंहिंजा दुश्मन कॾहिं बि न मारींदे। ऐं जेको आहे शेरदिल चवणु लॻो त लॻे थो त तूं बि मुंहिंजो दुश्मन हिकिड़ो माना उटल में अची वियो आहे ऐं वधी वियो आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॾसींदो हलां त रावल ऐं जेको आहे त शेरदिल जी दुश्मनी ॿियनि क़रीब आहे ऐं उहे बि हिक ॿिए जा जानी दुश्मन थी सघनि था, सिर्फ़ु इन जे करे त तूं मुंहिंजे दुश्मन खे वार न कंदे या तूं मुंहिंजे दुश्मन खे वार न कंदे, इन करे माना हिक ॿिए जा पाण दुश्मन थी वेंदा दोस्तों। त हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।